अस्सलाम वालेकुम सजी संगत के मां या तव्हांजो पंहिंजो मोतबर यूट्यूबर नालो त ईअं आहे कि मुझी खबर होंदी। अॼु मां हिकिड़ी स्टोरी ॿुधाईंदो आहियां। छा तो हिकिड़े ॾींहुं वेली मूंखे सिद्दीक़ चयो त हलंदासीं नौरी बनी गुआर वढण। मां चयो भला ठीकु आहे। माना इहो सम्झो गुआर वढण मुंहिंजे लाइ इहो माना जहिड़ो फजियल वारी गॾे खे खोली गाह ॾियणु। बहरहाल उहा राति गुज़री, सुबुह थियो, सुबुह उथियो, चांहि बांहि पीती तेसि सिद्दीक़ जी कॉल आईसि। मूं चयो भली तूं हल बनी ते, मां पोइ अचां थो। अने मां चयो छा कयो, छो त मूंखे ख़बर कान हुई त गुआर कंहिंसां वढिबो आहे। अने मां कोॾर खणी कुले ते निकितोसि। वञी उते पहुतोसि त भली पाणी वाणी पीतोसीं, भले में वेठा हुआसीं। तेसि भले सिद्दीक़ चयो हाणे उथ त हलो गुआर वठूं, टाइम जाम थी वियो आहे। मूं चयो हल उथी ठीकु आहे। हीअं अमराव थियो, हिन ॾाटो कईं, मूं वरी छा कयो तुम वारी कोॾर खई कुले ते, कोॾर खे निकितो। तेसि सिद्दीक़ चईं भागा इहो कोॾर छो कई आहे? मां चयोसि त मां गुआर वठंदुमि कोॾर सां। जी चरियो थियो छा पुटु, गुआर ॾाटी सां वठिबो आहे, कोॾर सां कीअं गुआर वठंदे? मां चयो बाबा मूंखे ख़बर न आहे, मूंखे ॾाटी वाटी ख़बर न आहे, मां गुआर वठंदुसि त कोॾर सां। चई न पुटु गुआर ख़राबु थी वेंदो, चरियो हुई छा? मूं चयो ॾाटे ॿाटे मां असां सम्झो कोन, असां वठंदासीं कोॾर सां गुआर। पर हली असां ज़िद बि लॻा पियासीं ऐं इनशाला वरी वेट कजो त उनखां अॻिते छा थियो उहो वरी अव्हांखे अॻिले पार्ट में ॿुधाईंदुसि। तेसिताईं वीडियो खे वॉच कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं अॻिते वीडियो खे शेयर कजो। वरी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।